डिप्टी कमिश्नर लाड़काणू की हुकूमत रूरल हेल्थ सेंटर बॉर्डर तरफां शहरियुनि दुकानदारनि खे कोरोना वैक्सीन लगाइण जो सिलसिलो जारी है। हेल्थ टीम ॿिए मरहले में पुराने बॉर्डर मेन बाज़ार दमड़ी चौक के दुकानदारनि खे कोरोना वैक्सीन लगाई। चैम्बर ऑफ कॉमर्स बॉर्डर के सदर अली शेर सारियो भी कोरोना वैक्सीन लगाई। उन मौके ते चैम्बर ऑफ कॉमर्स बॉर्डर के सदर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सभु दुकानदार कोरोना वैक्सीन ज़रूर लगाराइन। सेहत खाते की टीम से ताउन पिण कनि। इन मौके ते शहरियुनि ऐं दुकानदारनि चयो त डिप्टी कमिश्नर जो बेहतरीन अमल है। एक दुकानदारनि लाइ सुठी सहूलत है। असांखे सरकारी अस्पताल में कलाकनि जा कलाक इंतजार करणो पवंदो। असां केतिरा ई भेरा अस्पताल में रश हुअण करे वापस मोटियासीं। उन मौके ते हेल्थ टीम वारनि ॿुधायो त असांखे हुकुम मिलियल है तो सॼे शहर के दुकानदारनि खे कोरोना वैक्सीन लगाइणी है। असां तमाम जल्द सॼो शहर मुकम्मल करे वठंदासीं। जॾहिं त डिप्टी कमिश्नर लाड़काणू चयो त जेको दुकानदार वैक्सीन न कराईंदो उन खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। उन जो दुकान पिण सील कयो वेंदो। शहरियुनि जे सफ़र ते पिण पाबंदी लगाई वेंदी ऐं उन जी मोबाइल सिम समेत तमाम अकाउंट। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।